अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जी इलेक्शन स्पेशल ट्रांसमिशन में भलीकार मां अवां जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, अॼु पाण ज़िक्र कंदासीं सिंध जे सखर ज़िले जे हवाले सां। सखर ज़िलो जेको सिंधु दरिया जे किनारे ते आबाद आहे, पर बदकिस्मती सां उतां जी इंतज़ामी मशीनरी जी नाअहली चइजे, हुकूमत जी नाअहली चइजे त सखर जे ॿियनि बुनियादी मसइलनि में अॼु बि पीअण जो साफ़ पाणी उतां जे शहरनि खे न मिलणु बुनियादी मसइलो आहे। ऐं हिकु अहिड़ो शहर जेको पाणी जे किनारे ते आबाद आहे, पर इन खां वधीक उतां जे हुक्मराननि जी नाअहली छा थी सघे त उतां जा नाअहल हुक्मरान उतां जी आवाम खे अॼु ताईं पीअण जे लाइ साफ़ पाणी न ॾेई सघिया आहिनि। सखर में माज़ी में केरु केरु कामयाबु थींदो रहियो आहे, हिन वक़्तु सखर जी सियासी सूरत हाल छा आहे, कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार हिक ॿिए साम्हूं बीठल आहिनि, केरु वधीक मज़बूत आहे, केरु वधीक कंहिं पार्टी खे या कंहिं उम्मीदवार खे टफ टाइम ॾेई सघे थो, अॼु हिन प्रोग्राम में पाण इन बाबति ॻाल्हाईंदासीं। सखर में 2024 जी इलेक्शन बाबति अवां सां अंग अखर शेयर करण खां पहिरियां नज़र था विझूं त माज़ी में हिते केरु केरु कामयाबु थींदो रहियो आहे। जेकॾहिं सभ खां पहिरियां ॻाल्हि कजे 2013 वारी इलेक्शन जे हवाले सां त सखर ज़िले में क़ौमी असेंबली जूं 2 सीटूं हुयूं, N198 सखर 1 ऐं N199 सखर 2। N198 जी ॻाल्हि कजे त नोमान इस्लाम शेख पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हुयो, जंहिं मुनव्वर अली चौहान जेको MQM जो उम्मीदवार हुयो उनखे शिकस्त ॾेई MNA मुंतखब थियो हो। N199 सखर जी ॻाल्हि कजे त 2013 जी इलेक्शन में हितां सैयद खुर्शीद अहमद शाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कामयाबु थियो हुयो, जॾहिं त फ़कीर इनायतुल्ला बुर्डो फंक्शन लीग जो उम्मीदवार हुयो, जंहिंखे खुर्शीद शाह शिकस्त ॾिनी हुई। 2018 जी ॻाल्हि कयूं त 2018 में क़ौमी असेंबली जी सीटनि जो अंग बि 2 ई हुयो। हिते N206 2018 में इन तकनि जा नाला N206 ऐं N207 हुया। N206 ते 2018 में सैयद खुर्शीद अहमद शाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हितां कामयाबु थियो हुयो, जॾहिं त PTI जे उम्मीदवार सैयद ताहिर हुसैन शाह खे हितां हिन तक तां शिकस्त मिली हुई। 2018 में N207 सखर 2 जी ॻाल्हि कजे त नोमान इस्लाम शेख पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हितां कामयाबु थियो हुयो, जॾहिं त मुबीन अहमद जतोही पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे उम्मीदवार खे हितां शिकस्त थी हुई। हाणे जेकॾहिं ॻाल्हि कजे सूबाई असेंबली सिंध असेंबली जे तकनि जी त 2018 में ज़िले में सूबाई असेंबली जी सीटनि जो अंग 4 हुयो। PS 22 सखर 1 जी ॻाल्हि कजे त 2018 में जाम इकरामुल्ला धारे जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हितां कामयाबु थियो हुयो, जॾहिं त सरदार अली गोहर महर GDU जो उम्मीदवार हुयो, उहो हितां हाराए वियो हो। अहिड़ी तरह साल 2018 में PS 23 सखर 2 तां सैयद अवैस कादिर शाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हितां कामयाबु थियो हुयो, जॾहिं त मोहम्मद अली शेख GDA जो उम्मीदवार हितां हाराए वियो हो। PS 24 सखर 3 साल 2018 में सूबाई असेंबली जे हिन तक ते सैयद फ़ारूक शाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हितां कामयाबु थियो हुयो, जंहिं ज़ुबैर हफ़ीज़ शेख जेको मुत्तहिदा मजलिस अमल जो उम्मीदवार हुयो उनखे शिकस्त ॾिनी हुई। PS 25 सखर 4 साल 2018 में हितां जॾहिं आम चूंडूं थियूं त सैयद नासिर हुसैन शाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हितां कामयाबु थियो हुयो, जंहिं अमीर बख्श उर्फ़ मीर महर खे जेको आज़ाद उम्मीदवार हुयो उनखे शिकस्त ॾिनी हुई। साल 2013 जी ॻाल्हि कजे त सूबाई असेंबली जा तक हुया 4, PS 1 हितां शुरू पे थियो सखर खां, ऐं सूबाई असेंबली जो तक PS 1 सखर मां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अनवर अहमद ख़ान महर जेको हो उहो हाराए वियो हो, जॾहिं त मोहम्मद सलीम राजपूत MQM जो उम्मीदवार हितां कामयाबु थियो हुयो। साल 2013 में सैयद नासिर हुसैन शाह PS 2 सखर 2 तां कामयाबु थियो हुयो, जॾहिं त अमीर अली जतोही NPP यानी नेशनल पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हितां हाराए वियो हो। अहिड़ी तरह साल 2013 जी इलेक्शन में PS 3 सखर तां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार
इकरामुल्ला खान धारे जो कामयाब थियो हो, जंहिं अली गोहर इंडड़ JUI फजलुर रहमान ग्रुप जे उम्मीदवार के हितां शिकस्त ॾिनी हुई। PS4 सखर जी ॻाल्हि कजे त साल 2013 में सैयद अवैस कादिर शाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हितां कामयाब थियो हुयो, जंहिं सैयद गुलाम मर्दान ज़ाहिद हुसैन शाह फंक्शन लीग जे उम्मीदवार के हितां शिकस्त ॾिनी हुई। हाणे जेकॾहिं ॻाल्हि कजे 2024 जी इलेक्शन में त सखर जी आबादी जेका आहे 2023 जी मर्दमशुमारी जे मुताबिक़ 16,48,897 आबादी ते ॿधल ही सिंध जो टियों वॾो शहर आहे ऐं टोटल वोटर जा जेके हिते अंग खरा आहिनि उहे 8,33,561 आहिनि, जंहिंमें मर्द वोटर 4,46,067, जॾहिं त औरत वोटर्स जो तादाद 3,87,496 आहे। हिन वक़्तु जेकॾहिं 2024 जी ॻाल्हि कजे त क़ौमी असेंबली जा हिते हिन वक़्तु ॿ तक आहिनि, NA 200 ऐं NA 201। NA 200 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे नौमान इस्लाम शेख, जॾहिं त उन जो मुक़ाबिलो आहे GDA जे उम्मीदवार दीदार अली जतोई सां। NA 201 जी ॻाल्हि कजे त हिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे सैयद खुर्शीद अहमद शाह, जंहिंजो मुक़ाबिलो आहे सैयद ताहिर हुसैन शाह सां। अहिड़ी तरह 2024 में हिते सूबाई असेंबली जा 4 तक आहिनि। PS22 जो तक आहे, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार जाम इकरामुल्ला धारे जो आहे, जंहिंजो मुक़ाबिलो आहे JUI जे मोहम्मद मुबीन सां। जॾहिं त PS23 जी ॻाल्हि कजे त सैयद अवैस कादिर शाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे, जंहिंजो मुक़ाबिलो आहे JUI जे इनायतुल्ला बुर्डो ऐं शाइस्ता खोसो जेका आज़ाद उम्मीदवार आहे, उन सां सैयद अवैस कादिर शाह जो हिते मुक़ाबिलो थींदो 2024 में। PS24 जी ॻाल्हि कजे त सैयद फर्रुख शाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे, जंहिंजो मुक़ाबिलो मुबीन अहमद जतोई जेको GDA जो उम्मीदवार आहे, उन सां सैयद फर्रुख शाह जो मुक़ाबिलो आहे। PS25 सखर जी ॻाल्हि कजे त 2024 जी इलेक्शन में हिन तक तां सैयद नासिर हुसैन शाह जेको अॻूणो सूबाई वज़ीर बि आहे रहियो आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हूंदो, जॾहिं त उन जो मुक़ाबिलो अमीर बख्श जेको आहे उन सां JUI जो उम्मीदवार सां हिते थी रहियो आहे। ही 2024 जा टोटल जेके अंग खर आहिनि। हिन वक़्तु 2024 जी पोलिंग जॾहिं हिते थींदी 8 फरवरी ते त टोटल पोलिंग स्टेशन सखर ज़िले में जेके क़ाइमु कयूं वियूं आहिनि सभिनी तकनि ते गॾाए करे उहे 641 पोलिंग स्टेशन्स आहिनि। हाणे 8 फरवरी ते फ़ैसिलो अव्हांखे करिणो आहे, फ़ैसिलो अवाम जो थींदो त अव्हां उन्हनि जी परफॉर्मेंस ॾिसी करे उन्हनि खे जेकॾहिं वोट ॾींदव त ईंदड़ 5 सालनि में अव्हांखे का बहितरी मिली सघंदी। पर जेकॾहिं ज़ात पात ऐं बिरादरी ऐं अहिड़ियुनि जेके आहिनि जेके मोरूसी शयूं आहिनि उन्हनि खे ॾिसी वोट ॾिनो वेंदो त पोइ हमेशह जीअं हिन भेरे बि जीअं कमु न थियो आहे, सिंध तबाही जे किनारे ते आहे, सिंध में का ख़ासि तरक़ी असांखे नज़र न पई अचे। सखर जी ॻाल्हि कजे त सखर शहर में हिन वक़्तु बि उतां जा शहरी चवनि पिया त उते बुनियादी सहूलियतुनि में पीअण जो साफ़ पाणी मौजूदु न आहे, जॾहिं त सखर शहर पाण दरिया किनारे ते मौजूदु आहे। अॼु जे प्रोग्राम में पाण इन सखर जे ज़िले जी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। मूंसां जेके मौज़िज़ महिमान गॾु आहिनि स्टूडियो में मूंखे जॉइन कयो आहे रफ़ीक भुट्टो साहब, पाण एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर ऑपरेशन सिंध TV नेटवर्क, सीनियर सहाफ़ी ऐं तजिया निगार आहिनि। रफ़ीक साहब वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ। जॾहिं त सखर मां असांखे जॉइन कयो आहे सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर नज़ाकत जतोई। नज़ाकत, अव्हां जी बि वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो पाण जारी रखंदासीं, पर हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो। असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, इलेक्शन ट्रांसमिशन में एक भेरो ॿीहर भली कार। रफ़ीक साहब, सखर
सिंध जो जीअं टियों वॾो शहर आहे आबादी जे हिसाब सां उनजा बुनियादी मसइला या पंहिंजा तारीख़ी पस मंज़र असांजे नाज़रीन दी ॿुधायो। उनखां पोइ इहो ॿुधायो त उतां जा बुनियादी मसइला ऐं ख़ासि तौर ते जीअं मूं चयो त पीअण जो पाणी उतां जे शहरनि खे मुयसरु नाहे, त इहो एतिरो वॾो जेको फ्लॉज़ आहे हुक्मराननि जो, इहो कीअं हल थींदो? जी तव्हांजी महिरबानी। सखर जी पाण शुरूआति हिन रीति कयूं था त सिंध में हिकिड़ो होजमालो जेको असांजे ज़िंदगी ऐं सक़ाफ़ती वरसे जो हिकिड़ो हिसो आहे, इन जी शुरूआति सखर खां ई थी आहे। ऐं जमालो इहो जेको रोड़ीअ वारी पुल दरिया जे मथां आहे, इन सां इन जो तालुक़ु आहे। ऐं उनजी असां तारीख़ी पस मंज़र में नथा वञूं, टाइम तमामु घटि आहे। त उनखां पोइ जेका तव्हां ॻाल्हि पुछी सखर जे मसइलनि ऐं सियासी माज़ीअ जी, ॾिसो सखर सिंध जे सियासत में हिकु तमामु इम्पॉर्टेंट हिसो रहियो आहे तारीख़ी तौर ते। विरहाङे खां पोइ ऐं 1 यूनिट जे क़याम दौरान सखर जी सियासत तव्हांखे ॿुधाईंदो हलां त भुट्टो साहब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद जॾहिं पीपल्स पार्टी ठाही ऐं 70 वारी इलेक्शन विढ़ी त उन में सखर उन महिल हिकु वॾो ज़िलो हुयो जंहिंमें घोटकी शिकारपुर बि शामिलु हो। उते घणे भाङे इंडिपेंडेंट कैंडिडेट कामयाबु थिया हुआ, जंहिंमें नासिर शाह जो वालिद शबीर शाह बि शामिलु हो। ऐं उन्हनि इंडिपेंडेंट्स कैंडिडेट्स जेकॾहिं भुट्टो साहब जी मदद न कनि हा त सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत क़ाइमु न थिए हा। उन में ग़ुलाम मोहम्मद ख़ान महर बि हो, उन में आगा ग़ुलाम नबी ख़ान बि हो, ऐं उन में मंसूर ख़ान धारे जो बि हुयो। उन में जेको आहे सो ॼाम महताब जो वालिद मुमताज़ बि जेको आहे सो शामिलु हुयो, ऐं उन में कई ॿिया नाला हुआ। सखर जी सियासत बुनियादी तौर ते सखर शहर जी सियासत हमेशह गैर सिंधी ॻाल्हाईंदड़ माण्हुनि वटि रही आहे, चाहे उहे मज़हबी MQM खां अॻु में उते मज़हबी जमायतूं खटंदियूं, जंहिंमें कारी मोहम्मद हुसैन कादरी, उतां जो सनतकार मुनवर ख़ान ऐं ॿिया अहिड़ा नाला आहिनि। 1988 में पहिरियों दफ़ो MQM सखर मां जेका आहे सा सीट वरिती हुई, ऐं उन में सलीम बदनाणी ऐं ॿिया खोड़ नाला सखर शहर मां MP जी सीट खटंदा रहिया, जॾहिं त MNA जी सीट हमेशह जेका आहे सा तारीख़ी तौर ते सिंधियुनि वटि रही आहे, चाहे उहे पोइ कहिड़ी बि अली हसन मंगी उन वक़्तु जेको आहे सो वॾो नालो हुयो, उहो उतां थियो। ऐं हफ़ीज़ पीरदादे खे बि उतां जेको आहे सो टिकट ॾिनी वई, पर पोइ उहा उन न वरिती ऐं उहो उतां जो हुयो। ऐं उहो जेको आहे सो कराचीअ जे मलीर वारे ज़िले मां भुट्टो साहब जी कैबिनेट में MNA थी करे वज़ीर क़ानून ऐं वज़ीर पार्लियामानी उमूर ऐं वज़ीर इंफॉर्मेशन वग़ैरह थियो हुयो। उनजो वालिद अब्दुल सत्तार पीरदादो जेको सिंध जो चीफ मिनिस्टर बि रहियो, उनजो तालुक़ु बि पुराणे सखर यानी सखर सां हुयो। अहिड़ी रीति इहो सियासी मंज़र रहियो। जेको जदीद सियासी मंज़र आहे सखर जो, उनजो वजूद 1988 जी इलेक्शन में पियो। 1988 जी इलेक्शन में ख़ुर्शीद शाह सखर शहर मां कामयाबु थी वज़ीर तालीम थियो, ऐं हुन पंहिंजे केतिरनि ई साथियुनि ऐं उन वक़्तु उन खां पोइ हिकिड़ो दफ़ो ग़ुलाम क़ादिर भुट्टो जेको आहे सो सखर मां MPA रहियो। उन खां पोइ हलीम पीरदादो जेको मशहूरु वकील हो, उहो उतां जेको आहे सो MPA रहियो। सेनेटर इमदाद अवान, इहो जेको आहे सो इन जो तालुक़ु बि सखर सां रहियो ऐं सेनेट जो रुकन थियो। अहिड़ी रीति इहो सिलसिलो हलंदो रहियो। ऐं ताज मोहम्मद शेख जेको गंबड़ जो हुयो पर पेट्रोल पंपनि जे हवाले सां मशहूरु थियो ऐं उन सखर खे अची करे पंहिंजो सियासी मर्कज़ ठाहियो, उहो बि हिकिड़ो दफ़ो उतां MPA थियो। पर ख़ुर्शीद शाह इन्हनि सभिनी खे पोइते छॾींदो वियो ऐं मुसलसिल हुन पंहिंजी सियासी वजूद खे क़ाइमु रखंदे अॻिते वधंदो वियो, ऐं अॼु उहो जेको आहे सो सखर जे सियासत जो बादशाह चवराए थो, ऐं उनजी सखर ज़िले जी सियासत ते गिरप आहे।
जेतोणीकि पार्टी क़यादत हुन खां काफ़ी जेको आहे सो नाला बि रही, नाराज़ बि रही, इख़्तिलाफ़ बि रहिया। खुर्शीद शाह जेल बि ॾिठो, खुर्शीद शाह MRD वारे दौर में बि जेल में वियो, पर हुन कॾहिं बि पीपल्स पार्टीअ खे न छॾियो। हिन वक़्तु जेके ॿियो जेको तव्हां नालो खयो पंहिंजे इंट्रो में, नासिर शाह लोटो रहियो आहे, कॾहिं जेको आहे सो क्यू लीग में, कॾहिं महरन सां, कॾहिं जनरल परवेज़ मुशरफ सां, ऐं हींअर जेको आहे सो पीपल्स पार्टीअ में आहे। ऐं पीपल्स पार्टीअ में रहंदे हुन पंहिंजी हल लिहाज़ खां वाध कई आहे, उहा पैसे जे लिहाज़ खां हुजे, उहा जेका आहे सा उनजी तरक़ी जे लिहाज़ खां हुजे, या उन सियासी लिहाज़ खां हुजे। नासिर शाह उते जेको आहे सो वधियो आहे। नासिर शाह ॻाल्हाइण जो मिठो, वॾो आसिरेबाज़, ऐं कम में ॿुधण में आयो आहे त ॾाढो कंजूस आहे, पर पोइ बि पीपल्स पार्टी सां उहो लाॻापियल आहे हिन वक़्तु। ऐं सदर आसिफ अली ज़रदारीअ जे सोबत में हुन पंहिंजे मौसननि जेके घुटकी जा महर हुआ, अलीगोर महर चइजे या जेको आहे सो ॿियो चइजे, उन्हनि खे बि हुन छॾियो, उन्हनि खां बि अलॻि थियो, पर हुन पीपल्स पार्टीअ खे न छॾियो। हिन महिल उहो पीपल्स पार्टीअ जो हिकिड़ो अणटुट हिसो आहे। ऐं उन में वाद उनजे लाइक़ फर्ज़ंद कुमेल हैदर शाह बि कई आहे, ऐं उहो हिन महिल डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन आहे, ऐं उहो पंहिंजो पाण खे डिस्ट्रिक्ट काउंसिल जो पुट खे डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन कराइण में जेको आहे सो कामयाबु वियो। हिते हिकिड़ो ॿियो बि किरदारु सखर में रहियो, अनवर ख़ान महर, जेको हिन महिल जिस्मानी तौर ते मौजूदु न आहे, पर उनजो पुटु जेको आहे सो अॼु जे सियासत में आहे, डिस्ट्रिक्ट काउंसिल जो वाइस चेयरमैन आहे, उहो बि MPA थियो सखर मां। त अहिड़े नमूने सां खुर्शीद शाह पंहिंजे साथियुनि गुलाम कादिर भुट्टो हुजे, हलीम पीरज़ादो हुजे, ताज मोहम्मद शेख हुजे, इन्हनि खे सियासत में छॾींदो अॼु पाण उते जेको आहे सो बीठो आहे। अचो पने आकिल जी सियासत ते, त पने आकिल मां हिकिड़ो दफ़ो बेनज़ीर साहिबा लोअर मिडल क्लास जे हिकिड़े पीपल्स पार्टी जी ज़ाले गुलाम मुस्तफ़ा बोज़दार खे टिकट ॾिनी, ऐं उहो पनो आकिल मां कामयाबु थियो हुयो। उनखां पोइ पने आकिल खे जेको आहे सो पंहिंजो मुक़ामी कैंडिडेट न मिली सघियो, ऐं पने आकिल में घुटकीअ जा जेके धारेजा साहब आहिनि, उन्हनि जी एंट्री थी, ऐं जाम इकराम धारे जो मुसलसिल पने आकिल मां पीपल्स पार्टी जे टिकट ते MPA थींदो पियो अचे, ऐं सूबाई वज़ारत जो बि हिसो, सिंध काबीना जो बि हिसो रहंदो पियो अचे। हिन महिल बि उहो हुतां जेको आहे सो कैंडिडेट आहे। खुर्शीद शाह पंहिंजे सियासत खे वाध कंदे पंहिंजे पुट ऐं पंहिंजे न्याणे यानी अवेस कादिर शाह खे सालेपट तालको ठहियो, नओं तालको वजूद में आयो, सीट वधी, त उतां जेको आहे सो उनखे मुसलसिल MPA कराईंदो अचे थो। ऐं इन खां अॻु में पंहिंजे ई माइट खुर्शीद शाह जो वेझो माइट नसरुल्ला बलोच बि हिकिड़ो दफ़ो जेको आहे सो सखर मां MPA थियो। त इहा सियासत जेका आहे खुर्शीद शाह जे इर्द गिर्द घुमंदी रहे थी, ऐं खुर्शीद शाह जेको आहे सो हुन में अचो सखर जे मसइलनि ते, त सखर जो शहर जो वॾे खां वॾो मसइलो वाटर सप्लाई, ड्रेनेज, ऐं उन खां पोइ पीअण जो पाणी रहियो आहे। कंहिं ज़माने में सिंध गवर्नमेंट सखर जे इन मसइले खे साम्हूं ई रखंदे जेको आहे सो ॿाहिरीं वर्ल्ड बैंक हुजे, जापानी ग्रांट हुजे, एशियन डेवलपमेंट बैंक जी ग्रांट हुजे, जाइका हुजे, उन्हनि जे मदद सां उन्हनि जा फंड हासिल करे हिकिड़ो निसासिक नादरन सिंध डेवलपमेंट जे हवाले सां हिकिड़ो इदारो ठाहियो, जेको बुनियादी तौर ते हिकिड़ो म्यूनिसिपल सर्विसिस हुई, जेका खैरपुर, रोहिड़ी, सखर, शिकारपुर ऐं जैकबाद, लाड़काणो जी जीअं नादरन सिंध जे हवाले सां उते जेका आहे सा उहा क़ाइमु थी। उन काफ़ी जेको आहे सो उते पंहिंजी तरक़ीअ जो चर्चो कयो, पर डे बाय डे उहा बि करप्शन जो हिसो बणिजी पंहिंजो पाण जेको आहे सो ख़तमु थी वई। त हाणे उते जेको आहे सो सखर जेतोणीकि टीं वॾी म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे सूबे जी, ऐं उते मेयर चूंडबो अचे थो, त उते जेको आहे सो उन सखर जे पाणी ऐं ड्रेनेज जो मसइलो हल न कयो आहे। सियासी लिहाज़ खां जेको आहे सो हिकिड़ो ॿियो बि उते ख़ानदान आहे जंहिंखे पाण डिस्कस ज़रूरु कंदासीं, उहो आहे इस्लामुद्दीन शेख जो नालो। ऐं इस्लामुद्दीन शेख जी सियासी जेका उनजो वजूद जनरल ज़ियाउल हक़ जे मार्शला में पैदा थियो, ऐं हू सखर मां MNA थियो,
ऐं उन सां गॾु रोड़ी मां सैयद ख़ादम अली शाह जेको बकार जो सैयद आहे ऐं उनजो लाइक फर्ज़न ज़ाहिद हुसैन शाह हिन महिल बि मक़ामी सियासत में आहे, MP जे रोड खां उहो परे आहे, पर उहो आहे। उन सां गॾोगॾु बिलजाती परवेज़ मुशर्रफ वारे दौर में जावेद शाह पीपल्स पार्टी टिकट ते रोड़ीअ मां MP थियो, पर ख़ुर्शीद शाह सां इख़्तिलाफ़नि जे करे उहो बि हिन महिल ताईं पोइते पइजी वियो आहे, जेतोणीकि मुराद अली शाह जे ख़ासि दोस्तनि मां उहो शामिल आहे, पर उहो बि जेको आहे सो वधी न सघियो आहे। त इस्लामुद्दीन शेख जॾहिं जनरल ज़ियाउल जी काबीना जो हिसो थियो त उन वक़्तु सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन वजूद में आई पहिरियों दफ़ो। उन खां अॻु में सखर म्यूनिसिपल कमेटी हुई, त उनजो पहिरियों मेयर जेको थियो उहो इस्लामुद्दीन शेख जो भाउ नूरदीन शेख थियो, जंहिंजा हाणे पुट सियासत में कोन्हनि, पर नूरदीन शेख जेको आहे सो मेयर रहियो ऐं उन पंहिंजी मेयरशिप ॾाढी सुठी हलाई ऐं उन दौर में सखर में जदीद तरक़ीअ जो हिकिड़ो नओं जेको आहे सो आगाज़ थियो। हिन महिल ॿियो दफ़ो इस्लामुद्दीन शेख जो पुटु जेको आहे अरसलान इनाम शेख जेको आहे अरसलान इस्लाम शेख जेको आहे सो उहो सखर जो ॿियो दफ़ो मेयर थियो आहे ऐं पीपल्स पार्टी जो मेयर आहे। उहो नौजवान आहे, उनखे थोरो तरक़ीअ में दिलचस्पी आहे, उहो कोशिशि करे पियो त सखर जी तरक़ी थिए, पर मसइला उनखां बि जेके हल थींदे नज़र नथा अचनि। उनजो ॿियो भाउ नोमान शेख जेके पाण उर्दू ॻाल्हाईंदड़ आहिनि या सॼी फैमिली, उहो सखर मां MNA थियो थो ऐं हिन ॿिए दफ़े बि हू जेको आहे सो टिकट वठण में कामयाबु थियो आहे। उनजो वालिद इस्लामुद्दीन शेख सखर मां MNA बि रहियो ऐं उनखां पोइ सेनेट जो रुकन बि रहियो। हिन भेरे उहो बीमारी जे सबबु सियासत खां परे आहे। नज़ाकत जतो ही सखर जी सूरत हाल जीअं रफ़ीक साहब पूरी जेका तारीख़ उन जी या हिन वक़्तु जेका सियासी सूरत हाल या सखर में जेके सियासी ख़ानदान रहिया आहिनि उन्हनि जे बारे में असांखे ॿुधायो। असांखे इहो ॿुधायो त 15 साल पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत ऐं सखर मां मुंतख़िब थियल MPA मुसलसल वज़ीर रहियो आहे, उनजो सिलो सखर वारनि खे छा मिलियो आहे, सखर वारनि खे कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि ऐं कहिड़ा मसइला अञा बि सखर में मौजूदु आहिनि? शौक़ वॾी महिरबानी। जीअं त रफ़ीक साहब सखर जे सियासत जो जेको पस मंज़र ॿुधायो, पर सखर जी जेका सूरत हाल हिन वक़्तु ॾिसूं था त उहा एतिरी ख़ासि का बहितर न आहे। गुज़िरियल 1 महीने खां रोड जेके आहिनि उहे ठहणु शुरू थिया आहिनि, उन्हनि में बि नाक़िस मटीरियल्स जो इस्तेमालु थिए पियो। जल्दी में कमु करण जी कोशिशि कई पई वञे त जीअं इलेक्शन खां अॻु सखर जा जेके रोड आहिनि जेके 10 खां 15 सालनि खां ख़राबु हुया उहे ॿीहर रिपेयर करे सघजनि। पर असुल शइ आहे त जेकॾहिं हाणे वारी जेकॾहिं सियासी सूरत हाल ते असां नज़र विझूं इशफ़ाक़, त हिन वक़्तु NA 200 ते दीदार जतोई ऐं नोमान इस्लाम शेख जेके आहिनि आमो साम्हूं आहिनि। इहे ॿई जेके आहिनि हिकिड़ो मज़बूत उम्मीदवार आहिनि, छो त नोमान इस्लाम पीपल्स पार्टी जे हवाले सां उहो मज़बूत उम्मीदवार आहे ऐं दीदार जतोई जेको आहे GDA खां इलेक्शन विढ़ी रहियो आहे। त GDA खे वरी जेको सपोर्ट करे पियो JUI ऐं ॿियूं जेके पार्टियूं आहिनि उहे सपोर्ट कनि पियूं। त हिन दफ़े पीपल्स पार्टीअ जो जेको खटणु आहे उहो एतिरो सवलो न हूंदो, छो त असां जेके लोकल बॉडीज़ जूं इलेक्शन्स हुयूं उहे बि तव्हां कवर कयूं ऐं ॾिठियूं त लोकल बॉडीज़ में बि जेको पीपल्स पार्टी हुई उनखे तमामु टफ टाइम आयो, तोड़े जो समूरियूं सीटूं कढण में कामयाबु थी वई पीपल्स पार्टी, लेकिन थोरे मार्जन ते उन्हनि खटियो। ऐं पोइ दफ़े जी जेकॾहिं असां 2018 जी ॻाल्हि कयूं त 2018 में NA जेको 200 आहे NA जेको 206 हुयो, जेको हाणे 200 आहे, पहिरियों NA 206 हुयो, उन में सैयद ताहिर हुसैन शाह या ख़ुर्शीद अहमद शाह जेके आहिनि इहे आमो साम्हूं हुआ। त उन टाइम बि जेको आहे एॾो वॾो मार्जन न हुयो, सिर्फ़ु 5 खां 7 हज़ार वोटनि जो फ़र्क़ु हुयो। उन सां जेको आहे ख़ुर्शीद अहमद शाह जेको आहे खटण में कामयाबु थियो हो। या जेकॾहिं NA 207 जेको हाणे NA जेको आहे 201 थियो आहे, उहो जेको आहे मुबीन जतोई ऐं नोमान इस्लाम शेख जेके आहिनि आमो साम्हूं हुया, त उहो बि तमामु थोरे मां जेको आहे पीपल्स पार्टी खटण में कामयाबु थी हुई। ऐं हिन दफ़े हिकु ॿी सूरत हाल में पैदा थी आहे त पीपल्स पार्टीअ जे विच में अंदरूनी इख़्तिलाफ़ बि आहिनि टिकेटनि जे मामलनि ते। ऐं जेके धुरियूं आहिनि जीअं असलम शेख वारा आहिनि, ताज शेख वारी जेका फैमिली आहे, उन्हनि जा ॿिन्ही भाइरनि जेके आहिनि टिकेट्स जे लाइ अप्लाई कयो हुयो पर उन्हनि खे बि न मिलियूं। या जेका बुला फैमिली आहे उन्हनि खे पिणु जेको आहे टिकेट न मिलियूं। त सभ जे हवाले सां जेकॾहिं ॾिसूं सखर में त अंदरूनी इख़्तिलाफ़ बि आहिनि ऐं उन में जेको आहे जेके मुखालिफ़ धुरियूं आहिनि उन्हनि खे फ़ाइदो थियण जो इम्कान नज़र अची रहियो आहे असांखे, छो त हूअं पीपल्स पार्टी
खे कोई बि अहिड़ी पार्टी न हुई जेका टफ टाइम ॾेई सघे, पर हिन वक़्त जी सूरत हाल जेका आहे उहा थोरी तब्दील थींदे नज़र अचे पई। ऐं जेका पीपुल्स पार्टी आहे उन पंहिंजी कंपेन बि शुरू करे छॾी आहे ऐं ॿियनि पार्टियुनि बि सखर में जेका आहे इलेक्शन जी कंपेन शुरू करे छॾी आहे। पर हिन दफ़े जेको आहे असांखे जेके शयूं नज़र अचनि पियूं उहे इलाही जेको आहे मुख़्तलिफ़ नज़र अचनि पियूं आम इलेक्शन जे भेट में। ऐं जेकॾहिं ॾिसूं था असां त इन 201 सैयद ताहिर हुसैन शाह ऐं जेको आहे ख़ुर्शीद अमन शाह ऐं साले एंडण JUI जो जेको आहे उहे आम्हूं साम्हूं आहिनि। हाँ साले एंडण JUI जो हिकु वॾो वोट बैंक आहे। अॻे दफ़े बि JUI तमामु सुठा वोट खया हुआ ऐं उनजे मुक़ाबले में ताहिर हुसैन शाह इन 200 ते, छो त उन्हनि जो पंहिंजी पीरी मुरी बि आहे ऐं उन्हनि जो सुठो असर रसूख आहे त सैयद ताहिर हुसैन शाह बि जेको आहे हिन दफ़े ख़ुर्शीद अमन शाह खे टफ टाइम ॾेई सघे थो। ऐं छो त काफ़ी सीटनि ते जेको आहे सीट एडजस्टमेंट थी आहे। जीअं इन 200 ते JUI दीदार जतोई जे हक़ में जेको आहे हथु खयो आहे त अहिड़े तरीक़े सां PS 22 ते जेको आहे मीर मुबीन ख़ान जे हिमायत में जेको आहे GDA जा माण्हू बीठल नज़र अचनि था असांखे। त सूरत हाल असांखे इलाही चेंज नज़र अचे पई। ऐं PS 23 ते अहिड़े तरीक़े सां सैयद अवैस कादर शाह पीपुल्स पार्टी खां जेको इलेक्शन विढ़े पियो, जेको न्याणो बि आहे ख़ुर्शीद अमन शाह जो। फ़कीर इनायत बुर्ड़ो जेको GDA जो आहे ऐं शाइस्ता खोसो जेका आहे उहे हुनजे आम्हूं साम्हूं आहिनि। ऐं जेको फ़कीर इनायत बुर्ड़ो आहे उनजो ख़ुदि जेको आहे वॾो सुठो वोट बैंक आहे, छो त 2018 जे इलेक्शन में GDA तमामु घणा वोट खया आहिनि PS ते। ऐं अहिड़ी तरह PS जेको 24 आहे, छो त अॻे दफ़े मुबीन जतोई जेको आहे उहो NA जी सीट ते विढ़ो, पर हिन दफ़े सीट एडजस्टमेंट कंदे मुबीन जतोई आज़ादु हैसियत सां, छो त ही पीपल जेको PTI सां लाॻापियल रहियो आहे मुबीन जतोई, पर हाणे जेको आहे हू आज़ादु उम्मीदवार तौरु फरूख़ शाह जो मुक़ाबिलो करे रहियो आहे। ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी सफ़िया बलोच समेत जेके ॿिया माण्हू आहिनि उहे हुते इलेक्शन कॉन्टेस्ट करे रहिया आहिनि। अहिड़ी तरह PS 25 जेका आहे सैयद नासिर हुसैन शाह ऐं मीर महर जेके आहिनि आम्हूं साम्हूं आहिनि। नज़ाकत इहो ॿुधाइजो त 2008 में जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत में आई उन वक़्तु सखर जी सूरत हाल छा हुई? 15 साल हुकूमत करण खां पोइ सखर में कहिड़ी तब्दीली आई आहे? छा सखर मटियो आहे? इशफाक जेकॾहिं मटिजण जी ॻाल्हि कयूं त सखर में कुझु कम बहितर थिया आहिनि। जीअं अस्पतालुनि जो हिकिड़ो मैकेनिज़म आहे थोरे जो, हाणे उहो जेको शुरूआती तौरु हुयो जीअं NIC विधी हुई त उहो हिकिड़ो प्रोजेक्ट हो, या SIUT आहे उहे हिकिड़ा बहितरीन प्रोजेक्ट हुया। पर हाणे जेकॾहिं असां सिविल अस्पताल जी हालत ॾिसूं था त उहा इंतिहाई ख़राबु आहे ऐं शहर में का वॾी तब्दीली असांखे नज़र न पई अचे। 2008 में बि शहरी पाणीअ जे लाइ एहतजाज करे रहिया हुआ ऐं अॼु 2024 जे इलेक्शन में बि माण्हू जेके आहिनि पाणीअ जे लाइ एहतजाज करे रहिया आहिनि। उन वक़्त बि सखर जा गटर जेके आहिनि उहे असांखे खुलियल नज़र पिया अचनि ऐं नालनि में माण्हू किरंदे नज़र अचनि पिया। ऐं अॼु बि असांखे उहा साॻी सूरत हाल नज़र अचे पई। यानी इन 15 सालनि में का एॾी ख़ासि तब्दीली न आई आहे। सिर्फ़ु सिहत वारे पासे ॾांहुं कुझु न कुझु शयूं असांखे बहितर नज़र आयूं, पर उन में बि सिविल अस्पताल जेका निज जेको आहे ॿाहिरां माण्हुनि जे लाइ आहे ऐं सॼे सखर रीजन खे कवर करे पई। उन में हालतूं एतिरियूं ख़राबु आहिनि जो मरीज़नि जे लाइ बेड मौजूदु न आहिनि, जे बेड आहिनि त टुटल आहिनि। ऐं शहर खे पीअण जे पाणीअ जे लाइ सिकायो पियो वञे। ऐं गुज़िरियल ॾिसो ही शहर दरिया जे किनारे ते शहर मौजूदु आहे ऐं उन खे पाणी ॾियण को एॾो वॾो मसइलो न आहे, पर इंतिज़ामी बेध्यानी ऐं जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जी एतिरो ध्यानु न आहे शहर जे मथां। थोरे जो समूरा नुमाइंदा सखर जा आहिनि, पर उनजे बावजूदि सखर में का इन 15 सालनि में का एॾी वॾी तब्दीली असांखे नज़र नथी अचे। जी इशफाक। रफ़ीक साहब, वॾा नाला जॾहिं बि को उम्मीदवार हल्के में वेंदो आहे चवंदो आहे त असांखे कामयाबु करायो, असां तव्हांखे सभु सहूलियतूं या ही सहूलियतूं असां तव्हांखे ॾींदासीं। हिकिड़ो अहिड़ो शहर जंहिंजो मेयर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, उतां जा 2 MNA पाकिस्तान पीपल्स पार्टी जा, उतां जा सभु MP पाकिस्तान पीपल्स पार्टी जा, सूबे में हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी जी, उनखां पोइ बि उते कुझु बि डिलीवर न करणु, इन जो छा मतिलबु आहे? त अॻियां मुखालफ़त में असांजो को उम्मीदवार न आहे, असां कमु न कयूं असां कामयाबु थींदासीं, इहा मेंटेलिटी आहे। अॻे इन्हनि पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि सां सख़्तु मुक़ाबला हूंदा हुआ, पर हाणे छाकाणि त मुसलसिल हुकूमतुनि में रहण ऐं सदर आसिफ अली ज़रदारी जी मुफ़ाहिमती पॉलिसी त बाबा सभिनी खे पीपल्स पार्टी में शामिलु कयो, चाहे गुंजाइश हुजे या न हुजे, उन जेको आहे सो इन सॼे सिस्टम खे ऐं जेको मुखालफ़त जो आवाज़ु आहे उनखे काफ़ी दॿाए रखियो आहे। मुखालफ़त जे आवाज़ में उहो जेको आहे सो वज़न नाहे रहियो।
सखर जे हवाले सां हिकिड़ो ॿियो बि किरदारु हुयो, पनियाकिल मां हिकिड़ो दफ़ो हाजी ख़ान चाचड़ बि MP थियो हुयो, ऐं उन बि जेको आहे सो काफ़ी असेंबलीअ में उनजो हिकिड़ो सिंध असेंबलीअ में कंट्रीब्यूशन आहे। सखर जो नालो खणो त सखर बिराज जंहिं सॼी सिंध जे तरक़ीअ में उनजो हिकिड़ो वॾो रोल आहे, ऐं पाकिस्तान जे हिस्ट्रीअ में बल्कि विरहाङे खां अॻु जेको आहे सो सखर बिराज ठहियो। ऐं इहा सर शाहनवाज़ भुट्टो ऐं उन वक़्त जा जेके ज़मींदार सियासतदान हुआ, उन में हिंदू बि शामिलु हुआ, उन में मुस्लमान हुआ, उन्हनि जे कोशिशुनि जो नतीजो हुयो जो जॾहिं सेपरेशन ऑफ सिंध फ्रॉम बम्बई प्रेसिडेंसी थी त उन में उन्हनि सवाल कयो सिंध जे ज़मींदारनि खां अंग्रेज़ त छा जेकॾहिं अव्हां खे असां इहा आज़ादी ॾियूं त तव्हां पंहिंजो मुआशी सर्वाइवल कीअं कंदव, त उन्हनि उन ज़माने में सखर बिराज जो खाको पेश कयो जेको आहे सो ठही रास थियो। ऐं अॼु सखर बिराज जे करे असांजो मज़बूत एशिया जे अंदरि हिकिड़ो मज़बूत एरीगेशन सिस्टम आहे, ऐं इहो एरीगेशन सिस्टम हिन पासे बलूचिस्तान खे बि सैराब करे थो खीरथर जे ज़रिए, त ॿिए पासे जेको आहे सो थर ताईं ऐं पाकिस्तान जेका सिंध जी पुछड़ी आहे, पुछड़ी वारा ज़िला आहिनि मीरपुर ख़ासि, थर, बदीन ताईं जेको आहे सो सखर बिराज जो पाणी वञी उनखे जेको आहे सो आबाद करे थो। ऐं इहो सखर बिराज बि हिकिड़ी इहो आहे। ऐं जेकॾहिं पाण अदबी लिहाज़ खां ॾिसूं सखर खे, त सखर जे हिकिड़े ई कुंड में तव्हांखे केतिरा ई जेके आहिनि से अदीब ऐं शाइर नज़र ईंदा। शेख हयाज़, रशीद भट्टी, फ़ताह मलक, रुकुनुद्दीन कासमी, उर्दू अदब में हसन हमीदी, इहे जाम पुराणा नाला आहिनि। जदीद ॾिसूं त अयाज़ गुल, अदल सुमरो, जेको आहे सो उनखां अख़्तर दरगाही जो वालिद दरगाही मीराणी, ऐं ईअं फनकार गुलूकार सखर जा बरकत भट्ट, सिंगार अली सलीम, इन्हनि जेको आहे सो नाला कमाया। अहिड़े लिहाज़ खां खोड़ सारा शाइर जेके आहिनि उहे हिकिड़े ई विसिनिटी में निशाद सिनेमा जे आस पास जागीराणी महल हुजे, शमसाबाद हुजे, भुटा रोड हुजे, इते ई जेके आहिनि से आबाद आहिनि। त इहे सखर जूं हिकिड़ियूं काफ़ी सुञाणपूं आहिनि अणविसरंदा। ऐं सखर खे डिस्कस कजे त उते विरहाङे खां अॻु अंग्रेज़ जे ख़िलाफ़ु जेका शोरश हुई उन में हीमू कालाणीअ जो ज़िक्र न कजे, जंहिंजो तालुक़ु पुराणे सखर सां हुयो ऐं जंहिंखे फांसी ॾिनी वई इन ई पुराणे सखर वारी जेल में, त उनखे यादि न कजे त इहा बि सखर सां नाइंसाफ़ी थींदी। आख़िर में इहो ॿुधाइजो त जेकॾहिं असां ॻाल्हि कईसीं सभु उम्मीदवार उतां मुंतख़िब थियण खां पोइ बि हिन भेरे बि जेकॾहिं कामयाबु थियण खां पोइ हू कमु न कंदा त ऑप्शन छा रहंदो सखर वारो? ॾिसो, शोरश वधंदी, माण्हू मुखालिफ़ थींदनि, पर जेसिताईं ख़ुर्शीद शाह जो तालुक़ु आहे उन सखर खे डिलीवर कयो आहे। IBA यूनिवर्सिटी हिकिड़ी मिसाली हाई रेटिंग यूनिवर्सिटी आहे पंहिंजे सिंध में। ठीकु आहे, हाणे उते NICVD जी हिकिड़ी वॾी अस्पताल क़ाइमु थी आहे। प्राइवेट सेक्टर में ज़ियाउद्दीन यूनिवर्सिटी ख़ुर्शीद शाह जो क्रेडिट आहे जी। IBA निसार सिद्दीकी खे उन आंदो ऐं निसार सिद्दीकी इहा IBA ठाराई। ऐं उनखां अलावा सूट डॉक्टर अदीब रिज़वी उते आयो आहे। सखर सेंट्रल जेल जो जेको पुराणो बाग़ हूंदो उहा ज़मीन उनखे ॾेई छॾी अथऊं, ऐं उते उहा जेका फंक्शनल आहे हींअर ज़ियाउद्दीन यूनिवर्सिटी शिकारपुर रोड ते ठहे पई। रोड़ी जिते असां अरोड़ जो ज़िक्र करण खां सवाइ सखर नामुकमल आहे, उते अरोड़ यूनिवर्सिटी ठही आहे, उते बेगम नुसरत भुट्टो वुमेन यूनिवर्सिटी ठही आहे, ऐं उते ॿिया जेके आहिनि से तालीमी इदारा अञा बि यूनिवर्सिटियूं ठहनि पियूं। त मां सम्झां थो त हैदराबाद खां पोइ यूनिवर्सिटियुनि जो वॾो जेको मर्कज़ आहे उहो जामशोरे खां पोइ सखर बणिजी वियो आहे ऐं उनजी तरक़ी रवां दवा आहे। रफ़ीक साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। नज़ाकत जतोई अवां जी बि वॾी महिरबानी प्रोग्राम में अवां शामिल थियो। नाज़रीन, सखर जे हवाले सां अॼु असां डिस्कस कईसीं। सखर जंहिंमें असां ज़िक्र पिया कयूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी मुसलसल 2018 खां पोइ 13 में MQM में 1-2 सीट उतां हासिल कई आहे, पर उनखां पोइ मुसलसल पाकिस्तान पीपल्स पार्टी खे इवन बल्दियाती चूंडुनि में बि पाकिस्तान पीपल्स पार्टी उतां क्लीन स्वीप कंदी रही आहे। पर उनखां पोइ बि बुनियादी मसइला ऐं बुनियादी मसइलनि में सभिनी खां पहिरियां आहे पीअण जो साफ़ पाणी सखर जे शहरनि खे हिन वक़्त ताईं मुयसरु न आहे, जॾहिं त सखर शहर सिंधु दरिया जे किनारे ते आबाद आहे। उनखां पोइ बि इहा इंतिज़ामी नाअहली आहे उतां जी त हिन वक़्त बि उतां जे शहरनि खे बुनियादी सहूलियतुनि में सभिनि खां पहिरियां
साफ़ पानी पीअण जे लाइ मौजूदु न आहे। त हिन वक़्तु जॾहिं इलेक्शन थी रही आहे त अवां उन्हनि खां सवाल करे सघो था, पंहिंजे चूंडियल जेके नुमाइंदा माज़ी में रहिया आहिनि या हिन वक़्तु जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि खां सवाल अवां जो हक़ आहे त उन्हनि खां पुछो वञे त उन्हनि जी माज़ी में परफॉर्मेंस छा रही आहे ऐं हाणे जेकॾहिं उहे मुंतख़िब थींदा त हू अवाम खे छा डिलीवर कंदा। अॼु जे प्रोग्राम में एतिरो ई। पंहिंजे मेज़बान इशफाक़ अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।